मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। जोगी के हथ ॾेखारण कीअं आहे, तमामु औरतूं ऐं मर्द ॾेखारींदा आहिनि। जोगी खे हथ ॾेखारण वारा जेके बि बंदा मर्द आहिनि औरतूं आहिनि सभु जाइल आहिनि ऐं जोगी हिकु नंबर जा ठग आहिनि, हिकु नंबर जा ठग आहिनि। ॻाल्हि कहिड़ी कंदा, असां नौजवान गरी सादा हिननि खे तारीफ़ ज़रूरु खपे। हे जोगी खे साईं हथ ॾेखारीं, जोगी हीअं हथु करे, यार तूं त वरो सखी बि आहीं। हाणे तव्हां खां थो पुछां कयां, कोई बंदो चवंदो मां बख़ील आहियां? हा मसो महिल कोई नौजवान चवंदो मां बख़ील आहियां? हा पोइ वरी यार तूं दोस्ती में ख़र्च बि वॾो कंदो आहे। कोई बंदो चवंदो मां दोस्ती में ख़र्च न कंदो आहियां? तव्हां खां थो पुछां कयां, हर कोई चवंदो मां दोस्ती में ख़र्च कंदो आहियां। वरी हथु ॾिसी करे यार कंधार माण्हू बि आई, कोई बंदो चवंदो मां बुज़दिल आहियां? हा वरी हथु ॾिसी करे हा यार तूं बि हिकिड़े जॻह ते इरादो करे वेठो आहे पर तुंहिंजो कमु थिए नथो, पासी पियो हाणे। हाणे ॿाहूं ॿधंदुसि। अबा जोगी साहिबु हाणे घणा ॾींहं हो चवंदो यार हाणे ॿियो ढारे हणण जे लाइ 400 ॿिया बि तोखे ॾियणा पवंदा, ॿिया ढारा हणण जे लाइ 400 तोखे ॿिया बि। अबा वठि भला, यार कमु तुंहिंजो थियण जे क़रीब आहे। हा कमु थियण तुंहिंजे क़रीब आहे। हाणे इहे जॾहिं ॻाल्हियूं ॿुधनि था न नौजवान, हो हैरान था थी वञनि। हाणे इहे ॻाल्हियूं त मां बि तव्हांखे ॿुधायमि, हाणे ॾियो मूंखे 4-4, 500 ॾियो। इहे त ॻाल्हि मां बि ॿुधाई आहे न। औरतुनि खे अकुलु खुड़ी में आहे, उहे जेकॾहिं नथियूं सम्झनि उन्हनि खे त हो जोगी जेको आहे न पैसा वॾा लुटे था वञनि। यार तव्हां मर्द जेको होशियारु आहियो, ईअं करियो पैसा। तव्हां खां थो पुछां कयां, इहो जोगी ज़ालिम न नमाज़ पढ़ंदो आहे, आज़िम थो कयो, आज़िम थो कयो। इहो जोगी जेको अचे थो न, इन खां सिर्फ़ु इहो पुछा कयो त यार जोगी साहिबु मूंखे जेको आहे न सिर्फ़ु अलहम्द जेको कंप्लीट ॿुधा, अलहम्द कंप्लीट ॿुधाई न, मां तव्हांखे इजाज़त ॾींदुमि, वञो हथु ॾेखारियो हिनखे। ज़ालिम खे अलहम्द पूरो न ईंदो आहे, सना जेको आहे बिस्मिल्लाह न ईंदसि, क़ुर जी हिकिड़ी आयत न ईंदसि। कमाल कहिड़ा थो करे, तव्हांखे तव्हांजी क़िस्मत ॿुधाई। असां मुस्लमान जो अक़ीदो आहे, असां मुस्लमान जो यकीन आहे, नफ़े जो मालिक नुक़सान जो मालिक। मुंहिंजी ज़िंदगी सुभाणे छा थींदो, सुभाणे मां काॾे वेंदुमि, किथे मां सफ़र कंदुमि, सुभाणे मूंखे छा रिज़्क़ मिलंदो, सुभाणे बरसाति किथे वसंदी किथे न वसंदी, औरत ई पेट में छा आहे, अलाह ताला फरमाए सभु शयुनि जो इल्मु मूंखे आहे। हा सभिनी शयुनि जो इल्मु मूंखे आहे। ऐं जोगी जेकॾहिं एतिरो को करामत हुजे न जोगी में, जेकॾहिं जोगी में एतिरी करामत हुजे न, इन जोगी बेरा टाउन जे अंदरि हाई क्लास जी बिल्डिंग में अंदरि हुजे हा, माण्हू कतार सां हलचनि था। एतिरी जेकॾहिं करामत हुजे हा। हिन ज़ालिम में एतिरी करामत आहे जो मस्तोई महिल में अलीबाद में धिक खाईंदो अथव, पाण ज़ोर ई दर थो खड़काए ऐं ज़ोर ई तव्हांजो हथु तव्हां खां वठे थो। यानी इन मां कम से कम अकुल वारो बंदो इहो अंदाज़ो त लॻाए सघे थो यार जेको पिने सॼो ॾींहुं, जेको बंदो नमाज़ तरफ़ फोकस न आहे, दीन तरफ़ फोकस न आहे, हे असांखे छा ॿुधाईंदो। त नौजवान खे नसीहत कयां थो, तमामु अहिड़ी जहालत वारा कमनि खां ऐं तमामु अहिड़े जेके बेवकूफ़ माण्हू तव्हांखे बणाइनि था न, इन खां बचो। अलाह ताला तमामु नौजवान खे नसीहत सम्झ नसीबत फरमाए।